मुंतज़िम चईमानि त थोरो साईं खे चइजो घटि रखे। साईं इधर खां काफ़ी त थोरो ॻाल्हाइनि थो, माण्हू थोरी सीधी शिकायत आहे। ठीक है ठीक है। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहू व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहू व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहू व रसूलुहु। अम्मा बादु फइन्न खैरल कलामि कलामुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लाला व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व अक़ीमुस्सलात व आतुज़ ज़कात व अतीउर रसूल लअल्लकुम तुरहमून। अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यंफ़अुना व ज़िदना इल्मा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, मुसलमान भाइयों, अल्हम्दुलिल्लाह तव्हां मूंखां पहिरीं असांजे जमात जे मुहक़्क़िक़ उलमाए किराम जा ख़िताब ॿुधी चुका आहियो ऐं आऊं बि तव्हांजे साम्हूं अल्लाह ताला जे क़ुरान ऐं प्यारे पैगंबर इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया जनाब मोहतरम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहादीस जे रोशनी में नमाज जड़े अज़ीम उनवान ते चंद नसीहतों कंदुसि। अज़ीज़ दोस्तों, उलमाए किराम जा काफ़ी खिताबात तव्हां ॿुधी चुका आहियो। उम्मीद आहे त हिन वक़्त ताईं तव्हां इहो फ़ैसिलो करे चुका हूंदा
त जमात अहले हदीस जे स्टेज ता सिर्फ ऐं सिर्फ अल्लाह ताला जो कुरान ऐं प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरामीन अहादीस मुबारका बुधाए करे हिन उम्मत जे मुसलमाननि जे इस्लाह जी कोशिश कई वञे थी। असां वटि अल्लाह जे महिरबानी सां सूरह बकरा जे अंदर अल्लाह छा थो फरमाए, फरमाई वाफिज़ू अलस्सलाति वस्सलातुल वुस्ता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन। रब तो फरमाए नमाज जी हिफाजत करियो, नमाज जी हिफाजत करियो ऐं ख़ास तौर ते असर जी नमाज, विची जी नमाज उन जी हिफाजत करियो। वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन ऐं अल्लाह जा फरमानदार बना थी करे अल्लाह जे साम्हूं बीहो। अॻियां रब्बुल आलमीन छा फरमायो, फ़इन ख़िफ़्तुम फ़रिजालन औ रुकबाना, जॾहिं तव्हां ख़ौफ़ जे हालत में हुजो, जंग हली रही हुजे, मैदान में दुश्मन बिल्कुल तव्हांजे साम्हूं हुजे, तो तव्हां प्यादल भी नमाज पढ़ो, तव्हां सवारियन ते भी नमाज पढ़ी सघो था, तव्हां इशारन में भी नमाज पढ़ी सघो था। फ़इज़ा अमिनतुम फ़ज़्कुरुल्लाह कमा अल्लमकुम मा लम तकूनू तअलमून। पोइ जॾहिं वापसि अमन में अची वञो, जंगी हालात ख़त्म थी वञनि, पोइ नमाज ईअं पढ़ो जीअं अल्लाह तव्हांखे सेखारी आहे। मा लम तकूनू तअलमून, जंहिं नमाज जे पढ़ण जो तव्हांखे त इल्म ई कोन हो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हज़रत जिब्रील जे ज़रिए सां नमाज सेखारी। जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम मोहम्मद करीम के नमाज सिखारी ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा के नमाज सिखारी। यानी अल्लाह जिब्रील के बुधायो, जिब्रील मोहम्मद करीम के बुधायो, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद के अंदर मिंबर ते भी नमाज पढ़ी ॾेखारीनि था। जेकॾहिं अबू बकर पंहिंजे मर्ज़ी सां नमाज कोन थो पढ़ी सघे, उमर बिन ख़त्ताब जी मर्ज़ी वारी नमाज नथी हले, उस्मान गनी जी मर्ज़ी वारी नमाज क़बूल नथी पवे, अली मुर्तज़ा जी मर्ज़ी वारी नमाज क़बूल नथी पवे, हसनैन करीमैन जी अल्लाह अकबर पंहिंजे मर्ज़ी वारी नमाज क़बूल नथी पवे। नमाज पढ़ण जे लाइ मोहम्मद करीम के ॾिसणो पवे थो। पोइ मुस्लमान तव्हां असां कॾहिं सोचियो आहे त असां पंहिंजी नमाज पढ़ण जे लाइ मोहम्मद करीम जी नमाज ॾिठी आहे या कोन्हे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर जे मथां भी नमाज पढ़ी ॾेखारीनि था, क़ियाम कंदा, हथ ॿधनि था, रुकू कंदा। जॾहिं सजदे जो टाइम अचे थो, पाण मिंबर था लही करे ज़मीन ते सजदो करे ॾेखारीनि था ऐं सहाबा किराम खे फरमाइनि था, सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली, नमाज ईअं पढ़ो जीअं मूं मोहम्मद करीम खे नमाज पढ़ंदे ॾिसो था। अल्लाहु अकबर, अंदाज़ो लॻायो। पोइ सहाबा किराम वरी छा कयो, सहाबा किराम वरी हिक ॿिए खे नमाज़ूं पढ़ी ॾेखारींदा हुआ। मतां कंहिंजी नमाज में ग़लती हुजे, मतां कंहिंजी नमाज ज़ाया न थी वञे। तव्हां असां कॾहिं सोचियो आहे कि आलिम खां पुछियो आहे, साईं ते ॿी बरक़ातूं मूंखे पढ़ी ॾेखार त अल्लाह जो रसूल नमाज कीअं पढ़ंदो? पाण खे ज़रूरत ई कोन्हे, छो आऊं त पढ़ाई ॾाॾा वारी नमाज थो न, बाबा साईं जेका पढ़ी आऊं पढ़ाई उहा थो। मौलवी साहब आलिम सगोरो हदीसनि जे ज़रिए सां जेका नमाज ॿुधाईंदो, उहा मूंखे पढ़णी कोन्हे त उनजी पुछा छो करियां, उनजी मालूमात छो वठां? अल्लाहु अकबर। नबी साईं जो सहाबी हज़रत अबू हुमैद साइदी रज़ी अल्लाह ताला अन्हु, सुनन नबी दाऊद जे अंदर हदीस है, सहाबे किराम के फरमाए तो 10 सहाबी वेठा आहिनि, चवे तो अना आलमुकुम बिसलात रसूलिल्लाह। ओ सहाबे किराम जी जमात, आऊं तव्हां सभिनी खां वधीक अल्लाह जे रसूल जे नमाज में जे बारे में वधीक ॼाणा थो। अला उसल्ली बिकुम सलात रसूलिल्लाह, आऊं तव्हांखे अल्लाह जे रसूल जी नमाज पढ़ी ॾेखारियां। सहाबे किराम फरमाईंदा, अबू हुमैद असीं तोखां अॻु में मुस्लमान थियासीं, तोखां वधीक नबी साईं सां गॾु रहियासीं, तूं असांखे तो नमाज पढ़ी ॾेखारी? चई हा, आऊं तव्हां सभिनी खां वधीक। सही बुखारी जे रिवायत में अल्फाज़ आहिनि, अना आफ़ज़ुकुम लिसलात रसूलिल्लाह, आऊं नबी साईं जी नमाज खे तव्हां सभिनी खां वधीक यादि करण वारो हुया। साहबा उहे अज़ीम इंसान हुआ, नबी साईं जी नमाज जी हिकु हिकु अदा यादि कंदा हुआ, हिकु हिकु अदा। अल्लाहु अकबर। अबू हुमैद साइदी रज़ी अल्लाह ताला अन्हु नमाज पढ़ी ॾेखारी सहाबे किराम खे। रुकू में वञे थो, पंहिंजा ॿई हथ कुलनि जे बराबरि खणे थो, रुकू मां उथिए थो, ॿई हथ कुलनि जे बराबरि खणे थो। अल्लाहु अकबर। वरी सजदे में वञे थो, सजदे मां उथी वरी वेह थो, वरी ॿियो सजदो करे थो, ॿिए सजदे मां उथी वरी वेह थो, पोइ ॿी रकात जे लाइ उथिए थो। सहाबे किराम फरमाईंदा, सदक़त हा कज़ा कान युसल्ली रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तो सच चयो आहे, नबी साईं नमाज हीअं पढ़ंदा हुआ। हाणे छा साबित थियो?
निमाज़ तव्हां मुंहिंजे मर्ज़ी सां न हलंदी, यादि रखिजो। तव्हां असां पंहिंजे मर्ज़ी वारी निमाज़ पढ़ी, निमाज़ क़बूल कोन थींदी। जेकॾहिं मर्ज़ी हले हा, अल्लाह जिब्रील खे कोन सेखारे हा, जिब्रील मोहम्मद रसूलुल्लाह खे सेखारी, मोहम्मद करीम सहाबा खे सेखारी, सहाबा किराम हिक ॿिए खे निमाज़ सेखारी। तव्हां त उम्मत जा माण्हू निमाज़नि जी इस्लाह करे वठो। असांजे मथां हिकिड़ो वॾो इल्ज़ाम लॻंदो आहे, अदा तव्हां हिननि जे मस्जिद में वेंदा, कोई कुंड में ताड़ियो वेठा हूंदा त हीअ निमाज़ मां सलाम वराए त हिनखे चवां तुंहिंजी निमाज़ ठही ई कोन, कोई माण्हू खे मस्जिद मां भॼाए छॾींदा। अल्हम्दुलिल्लाह इहो तरीक़ो बि मोहम्मद करीम जो आहे, इहा सुन्नत कंहिंजी आहे? अल्लाह जे रसूल जी आहे। खल्लाद बिन राफ़े रज़ी अल्लाह ताला अन्हु निमाज़ पढ़े थो मस्जिद में अल्लाह जे रसूल जे साम्हूं, हिकु दफ़े निमाज़ पढ़ी वापसि आयो। मस्जिद नबवी हुजे, निमाज़ ॾिसण वारो मोहम्मद करीम हुजे, पढ़ण वारो सहाबी हुजे, उन में जेकॾहिं तरीक़े अल्लाह जे रसूल जो न आहे, निमाज़ क़बूल कोन थी थिए। मूंखे ॿुधायो त तव्हां मुंहिंजी निमाज़ पाणी क़बूल पइजी वेंदी? निमाज़ पढ़ी आयो, हिकु दफ़ा, ॿ दफ़ा, टे दफ़ा इख़्तिसार सां ॿुधाईंदो हलां, नबी साईं फरमायो इर्जे फसल्ले फइन्नक लम तुसल्ले, वरी वञी निमाज़ पढ़ तो निमाज़ पढ़ी ई कोन्हे, हालांकि टे दफ़ा अल्लाह जे रसूल जे साम्हूं पढ़ी चुको आहे। चलो पाण थोरी गुंजाइश कढनि हा, रिआयत कनि हा, बाबा तो निमाज़ पढ़ी त आहे पर तुंहिंजे निमाज़ में किथे ग़लती आहे। नबी साईं ईअं कोन चयो, सिधो निमाज़ जो इनकार, तो निमाज़ ई कोन्हे पढ़ी। छो? उहा निमाज़ लफ़्ज़नि ते गौर करियो, अल्लाह जे रसूल जा लफ़्ज़ आहिनि। उहा निमाज़ जेका मोहम्मद करीम जे तरीक़े जे ख़िलाफ़ हुजे, उनजो पढ़ण ऐं न पढ़ण ॿई बराबरि आहिनि, भले उहा निमाज़ पढ़ण वारो सहाबी रसूल छो न हुजे। अल्लाहु अकबर, अंदाज़ो लॻायो। बिल आख़िर उन सहाबी चयो, अल्लाह जे रसूल मूंखे ॿुधायो आउं कीअं त निमाज़ पढ़ां? पाण फरमायो तुंहिंजे निमाज़ में हिकिड़ी ग़लती आहे जेका बरे सगीर जे सभिनी मस्जिदनि में ग़लती मौजूदु आहे, पाको हिंद जे सभिनी मस्जिदनि में ग़लती मौजूदु आहे। पाण फरमायो तूं निमाज़ जल्दी पढ़ंदो, छा आहे निमाज़ में तकड़ थो करी, तुंहिंजे निमाज़ में इत्मीनान कोन्हे। अॼु बि आउं आयुसि पे, अल्लाहु अकबर, रस्ते में शादी लाज खां ओरियां हिकिड़ो पठाण हो, हुन निमाज़ पे पढ़ी। इहा क़ौम निमाज़ जी वॾी पाबंद आहे, ऐं निमाज़ सां जेका इहा क़ौम थी हालत करे न, इहो ॿियो केरु करे बि कोन थो। छा कई? मोटरसाइकिल स्टार्ट बीहारे छॾई, निमाज़ शुरू कई। हाणे सिधी ॻाल्हि आहे, पेट्रोल 255 रुपया लीटर लॻो पियो आहे, निमाज़ त जल्दी पढ़णी पवंदी न। हीअ त वीचारा मस्जिद में बि जल्दी पढ़नि, पर मोटरसाइकिल खे बंदि बि कोन कई, मोटरसाइकिल स्टार्ट बीठो आहे, निमाज़ पियो पढ़े। बसि सजदे में पहुतो न आहे, मुंहिंजे अंदाज़े में हिकु दफ़ो सुभान रबीअल आला बि चई कोन सघंदो हूंदो, वरी सजदे मां उथियो, वरी रुकू में, वरी रुकू मां उथियो, बसि मोटरसाइकिल स्टार्ट हो। आउं सम्झां थो हुनजो 10 रुपए जो पेट्रोल ज़ाया कोन थियो हूंदो, हमरा सलाम ते पुॼी वियो। इन निमाज़ जी अल्लाह खे का ज़रूरत कोन्हे। दुनिया जे सभिनी कमनि कारनि में चवींदो आहे तकड़ कमु शैतान जो आहे। हा, कम संभाले कर, सुलझी कर, मतां किथे तुंहिंजी बनी न ख़राब थिए, दुकान न ख़राब थिए। और नंढड़ो ॿार सबक लिखंदो आहे, उहो बि आस्ते आस्ते लिखंदो, मुंहिंजी कापी न ख़राब थिए। तोखे हिन ॿार जेतिरो बि शौर कोन्हे। जेकॾहिं मुंहिंजी राइटिंग सही न हूंदी, मुंहिंजे अखरनि में ग़लतियूं हूंदियूं, सुभाणे मुंहिंजो उस्ताद मुंहिंजी कापी रिजेक्ट करे छॾींदो, चवंदो वरी लिखी अच। मूंखे ॿुधायो, उस्ताद एॾो नाज़ुक आहे, नंढड़े ॿार जे ग़लती ते ऐं उनजे तकड़ जे करे उन जूं कापियूं रिजेक्ट करे छॾे थो। छा अल्लाह जी ज़ात जे साम्हूं लूलियूं लंगड़ियूं निमाज़ूं खणी वेंदो, अल्लाह निमाज़ूं क़बूल करे छॾींदो? मुस्लमानो, पंहिंजे निमाज़नि ते गौर करियो, पंहिंजे निमाज़नि जी इस्लाह करियो। मुख़्तसर प्यारे पैगंबर जी निमाज़ ॿुधाईंदो हलां। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ शुरू कंदा हुआ। असांजे मुआशिरे जे अंदरि छा थींदो आहे, निमाज़ जी वरी नियत थींदी आहे, ऐं नियत वॾी हूंदी आहे, निमाज़ नंढी हूंदी आहे। बिलख़ुसूस जनाज़े जी निमाज़, जनाज़े जी निमाज़ नियत वॾी, निमाज़ नंढी, पर नियत थींदी आहे बरकातूं निमाज़ पियो पढ़ां। असांखे ख़बर आहे ज़ोर में आहिनि 4 रकातूं फ़र्ज़, उहे 4 ई पढ़ंदे, 8 त कोन पढ़ंदे न। बरकातूं सुनत पियो पढ़ां, वरी फजर में नियत ई अलॻि अथव, ख़बर आहे? फजर जे नियत जी सुनतूं जेके आहिनि, उनजी नियत कंदो आहे त सची सुनत पियो पढ़ां। छा आहे सची सुनत? माना ज़ोर, असर, मग़रिब, इशा जूं कूड़ियूं सुनतूं आहिनि, ही सची सुनत पियो पढ़ां। नियत कंदो आहे ज़बान सां। हालांकि अल्लाह जे रसूल छा फरमायो, इन्नमल आमालु बिन्नियात, अमलनि जो दारो मदार नियत ते आहे। ऐं सवाल थो पुछां अहले इल्म खां, अल्लाह जा बाना जेकॾहिं निमाज़ जी नियत अल्लाह जे पैगंबर अल्फाज़ में कई आहे, त पोइ रसूल करीम त अल्लाहु अकबर खां सलाम ताईं निमाज़ अरबी में पढ़ी आहे, उहा अरबी वारी नियत किथे आहे? चलो एतिरी त कोशिश करियो जीअं रोज़े जी मसनूई नियत ठाहियां न अरबी में, अहिड़ी निमाज़ जी बि ठाहे ॾियो, पोइ बि माण्हू मुतमइन थीनि त इहो थी सघे अल्लाह जे रसूल जी सेखारियल हुजे। वबे सौ में गदन न वई तो मिन शहर रमज़ान, हालांकि साबित ई कोन्हे।
सब ते ही कोने पर हिते सिंधी पंहिंजे ज़बान में पियो नियत करे, पंजाबी पंहिंजे ज़बान में, पिश्तो पठान फारसी में पियो नियत करे। जेकॾहिं अल्लाह जे रसूल नियत कई आहे त उहा नियत अरबी में हूंदी ऐं उहा नियत पोइ तव्हां वुज़ू जी बि कंदा करियो। 3 दफ़ा हथ धोअंदुसि, गुरड़ियूं कंदुसि, टोटी जे साम्हूं वेहंदुसि, वुज़ू खाने ते वेंदुसि, पोइ इहा बि थोरी नियत वधाए छॾियो, छो त वुज़ू बि निमाज़ जो हिसो आहे। निमाज़ जे लाइ वुज़ू थींदो आहे, वुज़ू हिकिड़ो अलॻि सां अमल आहे। त प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां निमाज़ जी नियत अल्फाज़ सां साबित न आहे। नियत दिल जे इरादे जो नालो आहे, नियत दिल जे इरादे जो नालो आहे। तो घरां वुज़ू कयो, मस्जिद में आए, सुन्नतूं पढ़ई, हाणे फर्ज़ जे इंतज़ार में वेठो आए, तकबीर बि लॻी वई, उथी सफ़ में बि बीह रहे, अञा बि तुंहिंजी नियत कोन अथई, पोइ कॾहिं थींदी? अञा बि नियत कोन अथई। जॾहिं उन तकबीर वारे पंहिंजी तकबीर ख़तम कई चवण वारे, तॾहिं तो नियत शुरू करे छॾी। हाणे निमाज़ तो पढ़ां हिन इमाम जे पोयां, सिधी ॻाल्हि आहे। पोइ जंहिं मस्जिद में बीहंदे इन इमाम जे पोयां पढ़ंदे, बैतुल्ला वारे जे पोयां कोन पढ़ंदे, वरी चवंदो हिन इमाम जे पोयां पढ़ां थो, पुठियसि लॻसि हिन इमाम जे। अल्लाह जा बाना, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इहे अमल क़तअन साबित कोन्हे। निमाज़ दिल जे इरादे जो नालो आहे। तव्हां निमाज़ पढ़ी, हाणे निमाज़ शुरू करे था। प्यारे पैगंबर छा फरमायो? सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाईंदा, सही बुखारी जी हदीस है, नबी साईं जॾहिं निमाज़ पढ़ंदा हुआ, रफ़अ यदैहि हज़्व मनकिबैहि, पाण पंहिंजा ॿई हथ कुल्हनि जे बराबरि खणंदा हुआ, पंहिंजा ॿई हथ कुल्हनि जे बराबरि खणंदा हुआ। हिते पंहिंजनि जी बि इस्लाह कंदो हलां, माज़रत सां सिर्फ़ु ख़ुशि न थियो त ॿियनि ते तनक़ीद थींदी, असांखे केरु कोन चवंदो। हिकिड़ा उहे माण्हू आहिनि, अल्लाह रहम फरमाए, जेके कन वञी पकड़ींदा आहिनि। डॉक्टर साहिब छा ॿुधायो त जेको तो कननि जे पापड़ियुनि खे हथ लॻाईंदा आहिनि, हालांकि इहो अमल हदीस मां साबित न आहे, कंहिं बि सही हदीस मां साबित न आहे। ऐं ॿिया वरी असांजा दोस्त आहिनि, अल्लाह जा बानो, अमीं बि पंहिंजे निमाज़नि जी इस्लाह करियो। असां वारी संगत वरी अल्लाह रहम फरमाए, उन खां हथ मथे खजनि ई नथा। ईंदो मस्जिद में सिर्फ़ु ईअं इशारो करे हथ ॿधी छॾींदो, बसि जिते हथ ॿधणा आहिनि उते इशारो करणो आहे। पोइ अल्लाह जा बाना, हथ कुल्हनि जे बराबरि खणो, तव्हां जूं तरियूं क़िबले जे तरफ़ हुजनि, हज़्व मनकिबैहि, पंहिंजे ॿिन्ही कुल्हनि जे बराबरि पंहिंजा हथ खणी निमाज़ शुरू करियो। हाणे निमाज़ शुरू कईसीं, निमाज़ में फातिह जेको तो सना पढ़ी, अल्लाहुम बाइद बैनी दुआ पढ़ीसूं, उन खां पोइ अलहम्द शरीफ़ पढ़णी आहे। अलहम्द शरीफ़ हर निमाज़ में पढ़णी आहे, अकेलो हुजे, मुक़्तदी हुजे, जमात में हुजे, इमाम जे पोयां हुजे, निमाज़ वॾे आवाज़ सां तिलावत वारी हुजे या निमाज़ नंढे आवाज़ सां तिलावत वारी हुजे, पर निमाज़ जे अंदरि अलहम्द शरीफ़ पढ़णु लाज़िम आहे। छो त मोहम्मद करीम फरमायो, हज़रत उबादा बिन सामित जी रिवायत आहे, ला सलात लिमन लम यक़रा बिफ़ातिहतिल किताब, जेको माण्हू सूरह फातिहा नथो पढ़े उनजी निमाज़ आहे ई कान। असांजा वरी दोस्त चवंदा आहिनि, साईं इहा हदीस आहे अकेले जे बारे में, हदीस का अहिड़ी ॿुधायो जंहिंमें लफ़्ज़ हुजनि इमाम जे पोयां। छा आहे? अहिड़ी हदीस ॿुधायो इमाम जे पोयां। हदीस जे किताब सही मुस्लिम में हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां हदीस मौजूद आहे। हज़रत अबू हुरैरा फरमाईंदा, नबी साईं फरमायो, जेको माण्हू निमाज़ पढ़े थो ऐं सूरह फातिहा नथो पढ़े, उनजी निमाज़ नाक़िस आहे, नाक़िस आहे, नाक़िस आहे। शागिर्द छा थो चवे? उनजे ज़हन में बि आयो त कॾहिं कॾहिं त इमाम पोयां हूंदा आहियूं न, ऐं अल्लाह ताला खे वरी हिन उम्मत जो क़यामत ताईं इहो मसइलो हल कराइणो हो। शागिर्द पुछे थो अबू हुरैरा खां, इन्ना नकूनु वराअल इमाम, असीं इमाम जे पोयां हूंदा आहियूं, पोइ छा करियूं? हज़रत अबू हुरैरा छा फरमायो? इक़रा बिहा फी नफ्सिका, पंहिंजे दिल में आस्ता पोइ बि सूरह फातिहा पढ़ंदो कर, सूरह फातिहा पोइ बि पढ़ंदो कर। सुन नबी दाऊद में हदीस आहे, फजर जी निमाज़ पढ़नि पिया सहाबा किराम, नबी साईं निमाज़ पढ़ी फारिग थिया, पाण फरमायो लअल्लकुम तक़रऊन खल्फी, मूंखे लॻे थो तव्हां मुंहिंजे पोयां कुझु पढ़ो था। सहाबा किराम फरमायो, हा अल्लाह जो रसूल, असीं तव्हांजे पोयां पढ़ूं था। छो त इहा सही मुस्लिम वारी हदीस ॿुधाईंदा हो न, त वरी चवंदा इहा हदीस अॻिए विची निमाज़ जे बारे में। छाजे बारे में? ज़ोर असर निमाज़ जे बारे में, वराल इमाम, इमाम जे पोयां। हाणे हदीस अहिड़ी ॾेखारियो जंहिंमें तिलावत जे निमाज़ में वॾे आवाज़ सां थींदी हुजे, अहिड़ी हदीस ॾेखारियो, पोइ असीं मञीदासूं। मञणो त आहे ई कोन, छो त हीअ त ज़ोहर असर में बि कोन पढ़नि, ज़ोहर असर में बि इमाम जे पोयां सूरह फातिहा कोन पढ़नि। सहाबा किराम खां नबी साईं पुछियो, लअल्लकुम तक़रऊन खल्फी, लॻे थो तव्हां मुंहिंजे पोयां पढ़ो था, तिलावत करियो था।
साहबे किराम फरमायो हा अल्लाह जे रसूल असीं पढ़ंदा आहियूं पाण फरमायो पोइ मुंहिंजे पोयां कुझु न पढ़ंदा करियो सवाइ सूरह फातिहा जे ऐं इज़ा जहरतो जा अल्फाज़ आहिनि जॾहिं आउं वॾे आवाज़ सां पढ़ां जॾहिं आउं वॾे आवाज़ सां पढ़ां तॾहिं मुंहिंजे पोयां कुझु न पढ़ंदा करियो पर सूरह फातिहा पढ़ंदा करियो छो त उन खां सवाइ निमाज़ ई कान्हे अची वेंदी तव्हांजे साम्हूं क़ुर जी आयत अदा अल्लाह क़ुर में फरमायो वइज़ा क़ुरिअल क़ुरान फस्तमिउ लहू वअनसितू लअल्लकुम तुरहमून अल्लाह चवे थो जॾहिं क़ुर पढ़ियो वञे तॾहिं ख़ामोशी सां ॿुधो जॾहिं क़ुर पढ़ियो वञे तॾहिं ख़ामोशी सां ॿुधो तव्हांजे मथां रहम कयो वञे पोइ हीअ आयत छाजे बारे में चवंदासीं इहा आयत निमाज़ जे बारे में असीं सवाल पुछंदासीं चलो इन आयत जो असुल मफ़हूम ॿुधाइण खां पहिरीं असां सवाल पुछंदासीं छा इहा आयत 4 निमाज़नि जे बारे में आहे या 5 निमाज़नि जे बारे में इहो ॿुधायो सिधी ॻाल्हि आहे चवंदो 5 निमाज़नि जे बारे में पोइ फजर जी निमाज़ में असां त पढ़ूं था 7 आयतूं सूरह फातिहा जो इमाम जे पोयां ठीकु आहे न तव्हां फजर जी निमाज़ में इमाम पंहिंजो फर्ज़ पियो पढ़ाईंदो आहे तव्हां मस्जिद जी कुंड पकड़े पूरियूं बरकातूं पढ़ंदा आहियो अलॻि पूरियूं बरकातूं पढ़ंदा आहियो अलॻि पोइ उन वक़्तु हीअ क़ुर जी आयत केॾां वेंदी वइज़ा क़ुरिअल क़ुरान फस्तमिउ लहू जॾहिं क़ुर पढ़ियो वञे त पोइ उनखे कन लॻाए ॿुधो ख़ामोशी सां ॿुधो तव्हां ते रहम कयो वञे पोइ तव्हां उन टाइम ते छा कंदो ऐं असीं त तव्हां खां पुछूं था पोइ तव्हां ज़ोर असर में त पढ़ो तॾहिं त तव्हां इमाम जी तिलावत कोन था ॿुधो न ज़ोर असर में त कोन था ॿुधो हालांकि हिन आयत जो ताल्लुक तबलीग सां आहे त जॾहिं तव्हांखे क़ुर पढ़ी तबलीग कई वञे तॾहिं तव्हां ख़ामोशी सां ॿुधो इहो हिकिड़ी ॿी आयत जो जवाब आहे वकाल लज़ीन कफरू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरान वलगौ फी लअल्लकुम तग़लिबून काफ़रनि चयो हिकिड़ी प्लानिंग ठाही त जॾहिं मुस्लमान क़ुर पढ़नि था पोइ तव्हां क़ुर खे न ॿुधो जॾहिं क़ुर पढ़नि तव्हां न ॿुधो अल्लाह ताला फरमायो फस्तमिउ ॿुधो हुननि चयो त शोर करे वलगौ फी अल्लाह ताला फरमायो वअनसितू ख़ामोश रहो हुननि चयो त तव्हां ग़ालिब अची वञो अल्लाह फरमायो न लअल्लकुम तुरहमून तव्हां ते रहम थिए हिकु लफ़्ज़ जो जवाब हिकु लफ़्ज़ जो जवाब ॾिनो आहे अल्लाह ताला क़ुर करीम जे हिन आयत में जेके काफ़रनि प्लानिंगूं कयूं उन जे हर तदबीर ऐं प्लानिंग जो जवाब आहे अल्लाह जा बानो सूरह फातिहा खां सवाइ का बि निमाज़ कोन्हे हिन विषय हदीस आहे न सही मुस्लिम में कसम तु सलात बैनी व बैन अब्दी निस्फैन मूं पंहिंजे विच में ऐं पंहिंजे बाने जे विच में निमाज़ खे अधो अधु विराए छॾियो आहे अधो अधु विराए छॾियो आहे अल्लाह जे रसूल हिन जी जॾहिं वज़ाहत कई तॾहिं छा फरमायो सूरह फातिहा जूं 7 आयतूं आहिनि शुरू वारियूं साॼियूं 3 आयतूं अल्लाह जी वाखाण आहे आख़िरी साॼियूं 3 आयतूं बाने जूं दुआऊं आहिनि यानी सूरह फातिहा जो ॿियो नालो अल्लाह जे रसूल ऐं अल्लाह बि निमाज़ रखियो ऐं रब फरमाए त बानो निमाज़ पढ़ंदो आहे मूंसां सरगोशी कंदो आहे मौलवी चयो त न कॾहिं बि फर्ज़ में अल्लाह सां हम कलाम कोन्हे थियणो ख़ामोशी इख्तियार करणी आहे पोइ अल्लाह जा बानो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोयां सहाबा किराम सूरह फातिहा पढ़ंदा हुआ ऐं ख़ासि तौर ते अंदाज़ो लॻायो निमाज़ जनाज़ा जे अंदरि निमाज़ जनाज़ा थिए थी सूरह फातिहा कोन थी पढ़ी वञे हालांकि सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु छा था फरमाइनि सही बुखारी जी हदीस है बाआवाज़ बुलंद पाण सूरह फातिहा निमाज़ जनाज़ा में पढ़नि था माण्हू पुछनि था अब्दुल्लाह बिन अब्बास छाजे करे पढ़ी आहे पाण फरमाइनि था लितालमू अन्नहा सुन्नतुन तव्हांखे ख़बर पवे त इहा अल्लाह जे पैगंबर जी सुन्नत ऐं अल्हम्दुलिल्लाह असली अहले सुन्नत असीं आहियूं चाहे नकली अहले सुन्नत चवराइण वारो मोहम्मद करीम जे अज़ीम सुन्नतनि ते अमल करे ॾेखारियो सहाबी रसूल अब्दुल्लाह बिन अब्बास जंहिं बचपन बि प्यारे पैगंबर सां गॾु गुज़ारियो आहे उहो अब्दुल्लाह बिन अब्बास जंहिं केतिरा जनाज़ा अल्लाह जे रसूल जे पोयां पढ़िया आहिनि उहो अब्दुल्लाह बिन अब्बास चवे थो निमाज़ जनाज़ा में सूरह फातिहा पढ़णु सुन्नत आहे अल्लाह अकबर ऐं इन सुन्नत ते अमल करे ॾेखारियो केरु थो अमल करे वरी चवंदा मर गया मरदूद न फातिहा न दुरूद अल्हम्दुलिल्लाह असीं फातिहा बि पढ़ूं था दुरूद बि पढ़ूं था इहो चओ पंहिंजो पाण खे पिया असांखे कोन था चओ फातिहा तव्हां कोन था पढ़ो इहो इल्ज़ाम तव्हां पाण खे पिया हणो पाण ते था इल्ज़ाम हणो अल्हम्दुलिल्लाह असीं निमाज़ जनाज़ा में सूरह फातिहा पढ़ूं था छाकाणि त निमाज़ जनाज़ा निमाज़ जॾहिं तव्हां हिन जी गिरफ़्त कंदो न त बाबा जनाज़े निमाज़ में सूरह फातिहा पढ़ो अल्लाहु अकबर
ही सहाबी चवे तो सुन्नत है, मौलवी फिरी वेंदो। छा चवंदो? अदा जनाज़ निमाज़ निमाज़ कोने दुआ है। छा है? निमाज़ कोने दुआ है। तव्हां चओ साईं पोइ 2 कलाक पहिरीं तो मस्जिद में जेको ऐलान पे कयो उहो तूं ऐलान करियां त अॼु अदा फलाणो साथी फौत थी वियो आहे, 4 बजे उनजी दुआ जनाज़ा थींदी। तूं ऐलान कयो निमाज़ जनाज़ा जो। वरी आए जॾहिं जनाज़े जे टाइम ते बाबा जनाज़ो तयार आहे, उथियो निमाज़ पढ़ूं। निमाज़ पढ़ाई। माण्हू जॾहिं सफ़न में बीठा, अदा तव्हांखे निमाज़ जनाज़ा जी नियत तो कराई आहे, तूं चवे दुआ जनाज़ा जी नियत तो कराई आहे। हाणे जॾहिं सुन्नत ते अमल करण जो वारो आयो आहे तॾहिं चवे थो त दुआ आहे, ऐं तूं सूरह फातिहा खे दुआ बि कोन थो मञी। छो जॾहिं असीं चवंदा आहियूं न बाबा निमाज़नि जे अंदरि इमाम जॾहिं पढ़े गैरिल मग़दूब अलैहिम वलज़ालिन, नबी साईं फरमायो फ़क़ूलू आमीन, वॾे आवाज़ सां आमीन चओ। छो त हीअ दुआ आहे, दुआ ते आमीन चइबी आहे। तॾहिं तूं चए थो न, छा आहे आमीन न चओ, पोइ हिते दुआ जे नियत सां वॾे आवाज़ सां आमीन चओ न। तूं साॻियो इमाम आहीं, निमाज़ मां सलाम वराए क़िबले जे रुख़ वेही रहंदो आहीं, उते ई दुआ हथ खणी दुआ घुरंदो आहीं, पूरी मस्जिद मां आमीन जो आवाज़ पे ईंदो आहे। कुंड कुंड मां हिकु हिकु निमाज़ी वटां आमीन जो आवाज़ अचे थो, पोइ इन ई दुआ ते सूरह फातिहा वारी दुआ ते आमीन छो नथो चवण जी? जॾहिं त ताबिन नबी रबा ताबी आहे, अल्लाहु अकबर चवे थो 200 सहाबा जे पोयां निमाज़ पढ़ियमि, 200 सहाबा किराम जे पोयां निमाज़ पढ़ियमि। अल्लाह जे रसूल जा सहाबी निमाज़ जे अंदरि बाआवाज़ बुलंद आमीन चवंदा हुआ, मस्जिद गूंजी वेंदी हुई। मदीने जी कच्ची मस्जिद गूंजंदी हुई, तुंहिंजी पक्की मस्जिद टाइल मार्बल वारी बि आमीन लाइ सिके पई, आमीन जे आवाज़ लाइ सिके पई। ऐं मुस्लमान सिर्फ़ दुनिया में अले सुन्नत चवराईंदो, क़यामत जे ॾींहुं मोहम्मद करीम जे साम्हूं कहिड़ो मोह खणंदासीं? निमाज़ जो अहम मसलो रफ़ुल यदैन, निमाज़ जो अहम मसलो आहे रफ़ुल यदैन। अल्लाहु अकबर, अल्लाह जे प्यारे पैगंबर जी अज़ीम सुन्नत है, अज़ीम सुन्नत अल्लाह जे रसूल जी। पाण हर निमाज़ जे अंदरि, हर रकात जे अंदरि प्यारो पैगंबर निमाज़ जे अंदरि निमाज़ शुरू कंदा हुआ तॾहिं बि पंहिंजा 2 हथ कुलनि जे बराबरि खणंदा हुआ। रुकू में वेंदा हुआ, 2 हथ कुलनि जे बराबरि खणंदा हुआ। रुकू मां उथंदा हुआ, 2 हथ कुलनि जे बराबरि खणंदा हुआ, जंहिंखे अरबी में चइबो आहे रफ़उल यदैन। रफ़ा जी माना खणण, यदैन जी माना 2 हथ। तव्हांजे ज़हन में वरी इन सुन्नत जे लाइ नफ़रत पैदा करण जे लाइ इन जे जॻह ते लफ़्ज़ ई ॿियो ॿुधायो वियो। अदा निमाज़ में ऐं इशारा कंदा आहियो, छा आहे त माण्हू जे दिलि में नफ़रत पैदा थिए सुन्नत जे लाइ, अल्लाह जे पैगंबर जे सुन्नत जे लाइ। त यार निमाज़ में इशारा थींदा आहिनि छा? निमाज़ इशारनि जी जाइ न आहे, ही त इबादत आहे अल्लाह जी। अल्लाह जा बाना प्यारे पैगंबर जी अज़ीम सुन्नत आहे। अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, सही बुखारी जे अंदरि, सही मुस्लिम में, हदीस जे तक़रीबन हर किताब में अब्दुल्लाह बिन उमर जो हदीस मौजूद आहे न त मूं अल्लाह जे रसूल खे निमाज़ पढ़ंदे ॾिठो आहे। पाण जॾहिं रुकू में वेंदा हुआ, रुकू मां उथंदा हुआ, निमाज़ शुरू कंदा हुआ, पंहिंजा 2 हथ कुलनि जे बराबरि खणंदा हुआ। दुनिया में पंहिंजा जॾहिं फ़ैसिला कराईंदो ईअं तॾहिं चवंदा शाहिद पेश कर। छा चवंदो ई? शाहिद पेश कर। पर आऊं अहिड़े खैरे जी शाहिदी क़बूल कोन कंदुसि। को चङो, को मोतबर, को सुठो माण्हू शाहिदी ॾे, पोइ आऊं शाहिदी क़बूल कंदुसि। ऐं तूं चवीं थो त सहाबा किराम सभु आदिल आहिनि न, सभु आदिल आहिनि, सहाबा सभु जन्नती आहिनि। अबू बकर खां मुआविया ताईं रज़ी अल्लाह तआला अन्हु कंहिं सहाबी जे ईमान में शक करण वारे जो ईमान ई सालिम कोन्हे, ईमान ई सालिम कोन्हे। सहाबा सभु आदिल आहिनि। अब्दुल्लाह बिन उमर शाहिद इन रफ़ुल यदैन जे सुन्नत जो, अबू बकर सिद्दीक़ शाहिद इन रफ़ुल यदैन जे सुन्नत जो, खुलफा राशिदीन शाहिद इन रफ़ुल यदैन वारी सुन्नत जा। ऐं तो वरी माण्हुनि खे चवंदासीं नबी साईं पहिरीं कंदा हुआ पोइ छॾे ॾिनऊं। वाइल बिन हुजर रज़ी अल्लाह तआला अन्हु सन 9 हिजरी में मुस्लमान थियो। हिकु दफ़े नबी साईं सां मिलण आयो 9 हिजरी में, ॿिए दफ़े 10 हिजरी में मिलण आयो, हिकिड़े दफ़े सर्दी जे मौसम में, ॿिए दफ़े गर्मी जे मौसम में। चवे थो जॾहिं सर्दी जे मौसम में आयुसि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में सहाबे किराम निमाज़ पढ़ी पे, सर्दी जे करे चादरूं ओढियलूं हुयूं, ऐं जॾहिं रुकू में विया त चादरनि मां हथ ॿाहिरि कढी रफ़ुल यदैन कयूं। अल्लाहु अकबर, ही हदीस है। यकीन करियो असीं माण्हुनि खे ॾिसंदा आहियूं, उहे माण्हू जॾहिं वॾनि वॾनि उहिदनि ते वेंदा आहिनि, अल्लाहु अकबर कादियानी थींदा आहिनि न, कादियानी जॾहिं वॾे उहिदे मनसब ते वेंदो आहे,
तॾहिं उते वेही कुर्सी ते बि कादियानियती तबलीग कंदो आहे। ऐं तूं जॾहिं उहिदे कुर्सी ते वेंदे न पहिरीं अल हदीस जो लफ़्ज़ लिकाईंदे, मुंहिंजे कुर्सी खे ख़तरो आहे, मुंहिंजे उहिदे खे ख़तरो आहे, मुंहिंजे नौकरी खे ख़तरो आहे, मुंहिंजी फील्ड अहिड़ी आहे। अल्लाह जा बाना सहाबा किराम वांगर अल्लाह जे रसूल जे सुन्नतनि खे उजागर करियो, चादरनि मां हथ ॿाहिरि कढी करे सहाबा किराम रफ़ुल यदैन कनि था। अल्लाहु अकबर। ऐं हज़रत अब्दुल्लाह बिन उमर छा था फरमाइनि, सही बुखारी में हदीस है, अब्दुल्लाह बिन उमर चवे थो सल्ली कमा रही तो असहाबी यसल्लून, ओ सब मुसलमानो आऊं जेका निमाज़ पढ़ां थो न, इहा निमाज़ सिर्फ़ मूं अल्लाह जे रसूल जी बि कोन ॾिठी आहे, मूं नबी साईं जी बि ॾिठी आहे, उन खां पोइ पंहिंजे साथियुनि जी निमाज़ बि ॾिठी अथमि। उहे साथी केरु हुआ? सहाबा किराम हुआ, यानी सभु सहाबा किराम रफ़ुल यदैन कंदा हुआ। तो अब्दुल्लाह बिन उमर त उनजी निमाज़ ॾिठी। अब्दुल्लाह बिन उमर निमाज़ में रफ़ुल यदैन पाण कंदो बि हो, ऐं जेको निमाज़ में रफ़ुल यदैन न कंदो उनखे पथर बि हणंदो, चवंदो निमाज़ में रफ़ुल यदैन करी सुन्नत अल्लाह जे रसूल जी। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जुज़ रफ़ुल यदैन किताब लिखियो। हाणे तव्हांखे चयो वेंदो अदा नबी साईं निमाज़ में रफ़ुल यदैन कंदा हुआ, पर जंग जे मौक़े ते। कहिड़े मौक़े ते? जंग जे मौक़े ते नबी साईं रफ़ुल यदैन कंदा हुआ। तव्हां चवंदा छो? चवंदा साईं हथ मथे खणंदा हुआ, सहाबे किराम खणंदा त दुश्मन सम्झे त निमाज़ में आइन ई कोन। छा आहे? निमाज़ में अहिड़ियूं हरकतूं त कोन थींदियूं आहिनि, निमाज़ में आइन ई कोन। पोइ तूं वितर निमाज़ में हूंदो ई या कोन हूंदो ई? ईद निमाज़ में तूं हूंदो ई या कोन हूंदो ई? तूं बि हथ त मथे पियो खणंदो ई। उन ॾींहुं तवारे ॻोठ ईद जॾहिं जंग लॻियल हूंदी आहे छा? अल्लाह जा बानो गौर करो, ही अल्लाह जे रसूल प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह जी अज़ीम सुन्नत, सुन्नत प्यारे पैगंबर जी। चयो वियो जंग में रफ़ुल यदैन करियो। खोलियो क़ुरान करीम सूरह निसा आयत नंबर 102, आयत नंबर 102। कॾहिं मुसलमानो तव्हां क़ुरान पढ़ियो ई कोन, रुगो जुबन पटकन तस्बीहनि खां मुतासिर थियासीं, क़ुरान खां कॾहिं असीं मुतासिर थियासीं कोन। क़ुरान पढ़ी ॾिसो न, क़ुरान जॾहिं तव्हां पढ़ंदो, जॾहिं जिन्ननि क़ुरान ॿुधो अल्लाह जे रसूल खां, तॾहिं जिन्ननि छा चयो? अन्ना ज़नन्ना अल्लन तकून अल इंसु वल जिन्नु अलल्लाहि कज़िबा। क़ुरान ॿुधण खां पहिरीं असीं बि ईअं सम्झंदा हुआसीं को मौलवी, को चङो माण्हू, को जिन, को इंसान अल्लाह ते त कूड़ कोन कंदो न घटि में घटि। तव्हां बि हिननि पटकनि जुबन खां मुतासिर आहियो त बाबा केरु अल्लाह ते कूड़ कंदो? क़ुरान पढ़ त ख़बर पए केरु तो कूड़ करे। ऐं जेको अल्लाह ते कूड़ कंदो उहो चवंदो क़ुरान तर्जुमे सां न पढ़जे। अहलुल हदीस चवंदा पढ़ तर्जुमे सां। असांजो कूड़ पकड़े ॾेखार, असांजे अक़ीदे जी ख़राबी पकड़े ॾेखार। क़ुरान मां चैलेंज आहे, इजाज़त आहे, ऐलान आहे, बरसरे मैदान ऐलान आहे। मां जे हंज में वेही ॻाल्हि कोन था करियूं। तव्हांखे डपु आहे, माण्हू क़ुरान पढ़ंदा असांजा अक़ीदा ज़ाहिर थींदा, माण्हू क़ुरान पढ़ंदा बातिल तां पर्दा खॼी वेंदा। तव्हां माण्हुनि खे चओ था क़ुरान तर्जुमे सां न पढ़जो, इहो कमु आलिमनि जो, तव्हांजो कोन्हे। अल्लाह जा बानो क़ुरान पढ़ो। अल्लाह छा थो फरमाए? सहाबे किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन अल्लाह जो रसूल निमाज़ पढ़ंदा हुआ। फरमाई निमाज़ जॾहिं पढ़ो जंग जी, अधा मुसलमान अल्लाह जे रसूल सां गॾु निमाज़ पढ़नि, अधा मोर्चा बंदि थी बीहनि। जेकॾहिं दुश्मन अचे त इतला ॾियनि, ख़बरदार ॾियनि, मुक़ाबिलो कनि। इन मां हिकिड़ी ॻाल्हि इहा बि साबित थी त अल्लाह जो रसूल आलिमुल ग़ैब कोन्हे। छा आहे? अल्लाह जो पैगंबर आलिमुल ग़ैब कोन्हे। ओ पूरी दुश्मननि जी फ़ौज निमाज़ में हमिलो करे, अल्लाह जे रसूल खे ख़बर कोन थी पए, उन लाइ माण्हू था बीहारणा पवनि। छा आहे? माण्हू बीहारणा पवनि था त जेकॾहिं अची वञे दुश्मन त ॿुधाइजो असांखे, असीं निमाज़ था पढ़ूं, असीं निमाज़ पढ़ूं था। जॾहिं उहे अधु मुजाहिद अल्लाह जे रसूल सां गॾु निमाज़ पढ़ी वठंदा हुआ, तॾहिं वरी उहे हुननि जे जॻह ते बीहंदा हुआ। उहे मोर्चा बंदि मुस्लमान अल्लाह जे रसूल जे पोयां निमाज़ पढ़ंदा हुआ। क़ुरान थो चवे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, रफ़ुल यदैन अल्लाहु अकबर छाजी निशानी आहे? हथ ख़ाली ॾेखारण छाजी निशानी आहे? हार मञणु, शिकस्त मञणु। छा सहाबे किराम दुश्मन जे पहचण खां अॻु में ई हार मञींदा हुआ? अदा असां हथ मथे कया। छा आहे? असां हथ मथे कया, असीं जंग कोन था करियूं, ख़ाली हथ आहिनि असांजा। पोइ मको ईअं फतह थियो, उहद ईअं ई खटाणी, बदर में नबी साईं जा सहाबा कीअं जंग खटी विया, ॿियूं जंगियूं कीअं कटियूं, मको कीअं फतह थियो। पोइ मुसलमाननि तीर ऐं तलवारूं हलायूं, ख़ाली हथ दुश्मन खे कोन ॾेखारिया, ख़ाली हथ दुश्मननि खे कोन ॾेखारिया। हा, असीं चवंदा वाक़िअतन रफ़ुल यदैन हार ऐं शिकस्त मञण जी निशानी आहे। मुसलमान ऐं मोमिन जॾहिं निमाज़ में ईंदो आहे, निमाज़ शुरू कंदे ई पंहिंजी हार मञींदो आहे। छा आहे? ज़बान सां बि ऐं हथनि सां बि, जिस्म जे उज़वनि सां।
ज़बान सां बि मञींदो अल्लाहु अकबर, अल्लाह तूं सभिनी खां वॾो आहीं, आऊं कमज़ोर आहियां। ऐं जिस्मानी तौर ते मञींदो आहे मुंहिंजा रब, मुंहिंजा हथ ख़ाली, हिननि ख़ाली हथनि खे रहमतनि सां भरण वारी ज़ात तुंहिंजी आहे, आऊं ख़ाली हथ आहियां। वरी जॾहिं रुकू में वञे थो तॾहिं वरी पंहिंजे फ़क़ीरी जो एतिराफ़ करे थो, अल्लाहु अकबर इलाहुल आलमीन, तूं सभिनी खां वॾो ऐं बुलंद आहीं, आऊं मुंहिंजी हीअ हालत आहे, आऊं ख़ाली हथ आहियां। छा आहे? आऊं ख़ाली हथ आहियां। और जंहिंखे तो निमाज़ में सुकून जे ख़िलाफ़ सम्झो, उहो ई आइन सुकून आहे। छा आहे? उहो ई आइन सुकून आहे। जंहिंखे तो निमाज़ में आजिज़ी ऐं तवाज़ो जे ख़िलाफ़ सम्झो, इहो रफ़ुल यदैन ई आइन आजिज़ी ऐं तवाज़ो आहे। बानो ज़बान सां बि एतिराफ़ करे थो, हथनि सां बि एतिराफ़ करे थो। रुकू मां उथिए थो तॾहिं बि पंहिंजा ॿई हथ मथे खणी अल्लाह जे साम्हूं एतिराफ़ करे थो, मुंहिंजा मालिक समी अल्लाहु लिमन हमिदा, जंहिंजी मूं तारीफ़ कई उन मुंहिंजी तारीफ़ ॿुधी वरिती। हथनि सां बि इशारो करे थो, किथे आहे? उहो मथे आहे। उहो किथे आहे? मथे आहे। उहो बुलंद आहे, उहो सभिनी खां वॾो आहे। उन जे साम्हूं मुंहिंजी हैसियत हिकिड़े फ़क़ीर वारी हैसियत आहे। अल्लाहु अकबर। वरी चयो वेंदो अल्लाह जे रसूल जे दौर में रफ़ुल यदैन इन जे लाइ कयो वेंदो हो त मुनाफ़िक़ बग़लनि में बुत खणी ईंदा हुआ। छा खणी ईंदा हुआ? बग़लनि में बुत खणी ईंदा हुआ। पहिरियों सवाल इहो, तो अमी बि खणी ईंदा आहियो छा मस्जिद में? शुरू में त अवां बि खणो था ॿई हथ मथे। छा आहे? निमाज़ जे शुरू में त अवां बि पंहिंजा ॿई हथ मथे खणी अल्लाहु अकबर चई पोइ निमाज़ शुरू करियो था। छा तव्हां वटि बि बुत आहिनि? तव्हां चवंदा न, पोइ असीं चवंदासीं जेको जवाबु तव्हां इन रफ़ुल यदैन लाइ ॾींदा उहो जवाबु असीं रुकू ऐं रुकू खां पोइ वारे रफ़ुल यदैन लाइ ॾींदासीं। हा? ऐं ॿी ॻाल्हि, जेके मुनाफ़िक़ हुआ उन्हनि पंहिंजी मुनाफ़िक़त केतिरी लिकाई हुई, उहे अवां जहिड़ा बेवकूफ़ कोन हुआ। अल्लाह रहम फरमाए। पंहिंजे मुनाफ़िक़त खे लिकाइण लाइ वीचारा फजर जी निमाज़ अची पढ़ंदा हुआ, मस्जिद में इशा जी निमाज़ पढ़ंदा हुआ, जहाद लाइ सॾु थींदो हो त ओॾां पिया वेंदा हुआ, मतां ख़बर न पइजी वञे त हे मुनाफ़िक़ आहिनि। जेकॾहिं बग़लनि में बुत खणी अचनि त पहिरीं निमाज़ में पकड़जी पवनि कर। पहिरीं निमाज़ में सिगरेटनि वारो पाण वटि पकड़जी पवंदो आहे न, मस्जिद में घिरंदे ई सिगरेट कढी जुती में रखंदो, ॿुधाईंदो त हीअ शइ जेका न जुती में रखण जी आहे, मुंहं में विझण जी कोन्हे। छा आहे? हीअ मुंहं में विझण जी कोन्हे, हिन जी असली जॻह हीअ आहे जिते आउं रखां पियो। पाक जॻह ते इहा शइ कोन वेंदी आहे। पोइ या त तो पंहिंजे मुंहं खे बि जूते वांगुरु खे बनायो आहे, पर असीं चवंदा पंहिंजे मुंहं खे मस्जिद वांगुरु बनाए। ठीकु आहे न? जीअं मस्जिद में इहा सिगरेट कोन थो आणी जुती में रखे थो, इहो पंहिंजे मुंहं खे बि पाक बनाए। पाक मुंहं अल्लाह जे रज़ामंदी जी निशानी आहे। अल्लाहु अकबर। बग़लनि में बुत खणी कोन ईंदा हुआ। बुत खणी अचनि त पहिरीं निमाज़ में पकड़जी पवनि। जेकॾहिं खणी अचनि त पहिरीं रफ़ुल यदैन ते किरी पवनि। वरी रुकू में नबी साईं रफ़ुल यदैन कंदा हुआ, वरी खणी बग़लनि में रखी छॾींदा हुआ, वरी रुकू मां उथी कंदा हुआ, वरी खणी बग़लनि में रखी छॾींदा हुआ। मूंखे ॿुधायो नबी साईं अहिड़ी निमाज़ पढ़ण उन्हनि खे ॾींदा मस्जिद में? हुन साहबी जे निमाज़ पढ़ी पिया, नबी साईं चयो वरी वञी निमाज़ पढ़, तो निमाज़ पढ़ी कोन्हे। ही पूरी निमाज़ में पियो बग़लनि में बुत रखे खणे किराए। अल्लाह जो रसूल ख़ामोश। इहो सरासर मोहम्मद करीम जे हिन अज़ीम सुन्नत खां मुस्लमाननि खे परे रखण जे लाइ छा आहे? इहो जेको आहे प्रोपेगंडा कयो वञे। प्रोपेगंडा इहा इन सुन्नत जे ख़िलाफ़। मुस्लमानो पंहिंजे निमाज़ खे इन सुन्नत सां सिंगारियो, इन सुन्नत सां सिंगारियो। रफ़ुल यदैन निमाज़ जो सिंगार आहे, रफ़ुल यदैन निमाज़ जी सूंह आहे। पंहिंजी पूरी निमाज़ अल्लाह अकबर खां वठी सलाम ताईं मोहम्मद करीम जे सुन्नत जे मुताबिक़ पढ़ो, पोइ तव्हांखे उहे फज़ीलतूं मिलंदियूं, उहे सवाब मिलंदा, उहे अजर मिलंदा जेके अजर अल्लाह जे रसूल बयान किया। ऐं नबी साईं फरमायो मन तवज़्ज़ा कमा उमेरा वसल्ला कमा उमेरा। जंहिं निमाज़ ईअं पढ़ी जीअं हुनखे हुकुम ॾिनो वियो, जंहिं वुज़ू ईअं कयो जीअं हुकुम ॾिनो वियो, गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबे, उन जे ज़िंदगी गुज़िरियल ज़िंदगी जा गुनाह माफ़ कया वेंदा। ऐं अल्लाह बि क़ुर में इहा ई ॻाल्हि कई आहे, निमाज़ क़ाइमु करियो, ज़कात ॾियो, पर रसूल जी इताअत कंदे, पैगंबर जी इताअत कंदे। आख़िर में हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां, किताब डॉक्टर साहब वटि मौजूदु आहे, वनियत तालिबीन शेख अब्दुल कादिर जीलानी जो। थी सघे थो हिन जे जवाब में को प्रोग्राम थिए। ऐं इहो ई चवंदुसि, तूं जेको एतिराज़ कंदे मुंहिंजे निमाज़ ते, उहो एतिराज़ शेख अब्दुल कादिर जीलानी जे निमाज़ ते हूंदो। जेको एतिराज़ कंदे असांजे निमाज़ ते जेका सुन्नत रसूल जे मुताबिक़ आहे, तुंहिंजो हर उथंदड़ एतिराज़ शेख अब्दुल कादिर जीलानी जे निमाज़ ते हूंदो। छो? शेख अब्दुल कादिर जीलानी निमाज़ में रफ़ुल यदैन कंदो। हाणे चवंदो रफ़ुल यदैन कंदो इन जे करे जो हंबली हो। छा हो? हंबली हो, यानी उम्मत खे इहा इजाज़त आहे त
तव्हां शाफ़ई थी रफ़ल यदैन भले करियो, तव्हां हंबली थी रफ़ल यदैन भले करियो, तव्हां मालिकी थी रफ़ल यदैन भले करियो, पर तव्हां मुहम्मदी थी रफ़ल यदैन न कजो। मूंखे ॿुधायो ही ज़ुल्म आहे या न? इहो अज़ाब तकलीफ़ जो अज़ाब आहे। चाहे इहो तकलीफ़ जो अज़ाब आहे। को शाफ़ई थी रफ़ल यदैन करे त दुरुस्त, हंबली थी रफ़ल यदैन करे त दुरुस्त, मालिकी थी रफ़ल यदैन करे त दुरुस्त। जेकॾहिं चवे त आउं रफ़ल यदैन सिर्फ़ ऐं सिर्फ़ इन जे करे करियां थो जो मुहम्मद रसूलुल्लाह रफ़ल यदैन कयो आहे, चवंदो ग़लति। ऐं वरी चवंदो आशिक़ रसूल बि आऊं, मुहिब रसूल बि आऊं, जान बि मुंहिंजे नबी साईं जे मथां क़ुर्बान। पोइ अल्लाह जा बाना न तूं पंहिंजे चाहे गौसे आज़म जे मुताबिक़ तुंहिंजी निमाज़, न वरी मोहम्मद करीम जे मुताबिक़ निमाज़। अल्लाहु अकबर। जेकॾहिं चवी बाबा घणा माण्हू निमाज़ ईअं था पढ़नि, 4 इमाम हक़ आहिनि, हक़ ते आहिनि, त बि 3 इमाम रफ़ल यदैन वारे पासे आहिनि, हिकिड़ो इमाम रफ़ल यदैन न करण वारे पासे। पोइ बि तूं 3 इमामनि जे ख़िलाफ़ आहीं। हूअं चए थो 4 ई हक़ आहिनि ऐं हूअ वरी 3 जी मुखालफ़त थो करे। पोइ हक़ कीअं थियो? अल्लाह ताला सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जॾहिं इंसान अल्लाह जे पैगंबर जे इत्तिबा ऐं फरमाबदारी खां हटंदो आहे, पोइ अल्लाह उन खां मत खसे वठंदो आहे। उनजी हर ॻाल्हि पंहिंजे ई ॻाल्हि जे ख़िलाफ़ हूंदी, हर एतिराज़ पंहिंजे ई अमल जे ख़िलाफ़ हूंदो। अल्लाह सभिनी मुस्लमाननि खे सुन्नत रसूल मुताबिक़ निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।